मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महेसर। मेहर में शहरी इतिहाद पारां वधंदड़ बदमनी चोरियुनि धाड़नि ऐं फुरियुनि ख़िलाफ़ इंडस हाईवे ते एहतजाज जो 43 सुञातल ऐं 20 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। बदमनी ख़िलाफ़ एहतजाज करण ते मेहर जे बी सेक्शन थाणे ते सरकार पारां एएसआई गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में ॼाणायो वियो आहे त इतला मिलियो त शहरी इतिहाद जो चेयरमैन नियाज़ अली बुर्ड़ो अटक पंप वटि इंडस हाईवे ते धरणो हणी ॿ पासा रोड बंदि कयो वियो आहे। केस में जेडीए काउंसलर इस्माइल ब्रोही, होश मोहम्मद जावरी, वापारी गुल हसन शेख, सहाफ़ी शकील अतार, सहाफ़ी आज़ाद चन्ना, कुर्बान चांडियो, हाशिम बुड़ो, नबील पंवर, मोहम्मद अली, अली शेर सोलंकी, यूसी चेयरमैन अरबेलो महेसर, पीटीआई तालके सदर अयूब खोसो, जुबैर समो, मोहर्रम बुर्ड़ो, वापारी शाह मोहम्मद सोलंकी, राधणवासी शहमीर जरदारी, नदीम खान जादो, मेहताब तुनियो उर्स खोसो, सरफराज खपूसो, आदिल महेसर, सारंग घांगरो, फताह शाह, वापारी इश्तियाक तुनियो, रफ़ी बुर्ड़ो, अहमद बुर्ड़ो, जावेद मंगी, आसिफ गाइंचो, मसूद मेमण समेत 43 सुञातल ऐं 20 अणसुञातल माण्हू शामिल आहिनि। केस में पुलिस मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मुज़ाहिरीन रोड बंदि करे दहशत फैलाए माण्हुनि खे परेशान कयो आहे। पुलिस केस में जेडीए जे काउंसलरनि, यूसी चेयरमैननि, कारखानेदारनि, दुकानदारनि, राधण ऐं खैरपुर नाथिन शाहवासिन समेत ॿिनि सहाफ़ियुनि खे बि शामिल करे छॾियो आहे। पुलिस केस में दहशतगर्दी समेत हिकु हंगामो करण जा कलम शामिल कया आहिनि।